कराची मां ख़बर ॾींदा अदाकारा ऐं समाजी कारकुन नादिया जमील इंकशाफ़ कयो आहे त मूं सां 2 भेरा ज़्यादती थी। नादिया जमील ट्विटर ते पंहिंजूं कुझु तस्वीरूं शेयर कयूं जिन में संदसि नंढपिण खां वठी जवानी ताईं जूं तस्वीरूं शामिल आहिनि। हिन इंकशाफ़ कयो त आउं पहिरियों भेरो 4 सालनि जी उमिरि में जिंसी ज़्यादती जो निशानो बणियसि, ॿियो भेरो 9 सालनि जी उमिरि में ऐं टियों भेरो 17 या 18 सालनि जी उमिरि में ज़्यादती जो निशानो बणियसि। संदसि चवणु हो त आउं हाणे किथे आहियां, मूंखे शफ़ा मिली, आउं न रुगो जारी रहियसि पर तरक़ी जो मंज़िलूं बि तय कयूं। नादिया जमील चयो त मूंखे गैर डिप्रेशन, उदासी, खौफ़ ऐं शर्मिंदगी सां विढ़ण में 2 साल लॻा। तकलीफ़ खां सुकून ताईं सफ़र हो जेको मां तय कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।